पंहिंजावे ड्रामे जी नई किस्त में तव्हां सभिनी पहिरीं पिणनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अचण वारी एपिसोड में आख़िर छा थींदो? हाणे जाकिर ख़ान जाबर ऐं रुंडे जूं ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि मां सच सम्झी सघंदो या वरी इहे जाकिर ख़ान खे गुमराह करण में कामयाब थी वेंदा? हलो था नेक्स्ट एपिसोड जी पूरी मालूमात। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे सभिनी दोस्तनि पहिरीं पिणनि खे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ये अवांजो चैनल है जी अवांखे हर अपडेट बर वक्त मिलंदी रहे। दोस्तों, हाणे जाबर खां ॻाल्हियूं पुछंदो चाकर सुठे नमूने सां ऐं रुंडो बि उते पुॼी वेंदो त आख़िर में इन में विच में ॻाल्हियूं कहिड़ियूं थियूं हलनि। पोइ अहिड़े हिसाब सां जाबर अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो जीअं सांवल गेम फेरियां ऐं पाण खे हसीना खे बचाइण जी कोशिशि कंदो ऐं जाकिर ख़ान घणा वकड़ वल ॾींदो जेको आहे इन जाबर खे। ऐं जाबर बि वॾो शैतान शातिर बिश्नी माण्हू आहे। उहो पंहिंजी पूरी कोशिशि कंदो त जाकिर ख़ान खे मौक़ो न ॾियां। अगरि थोरो बि मूं मौक़ो ॾिनो त मुंहिंजो पोइ ढींगो ढेरी आहे। दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। महिरबानी करे शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अवांजो चैनल आहे।